रोहिणीचे पुल्लते रेवड़ी रेड़े रेड़े रिड़की वही केर चढ़ो चढ़ो ना मामा धीरे धीरे न चढ़ो तो मां तो बुधायण लगा धीरे धीरे चढ़ मामा आजा अच्छा समझ जेको चढ़ते जागो प्लीज समझे अचो 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 भाई अचो झूलेलाल हां जय झूलेलाल अचो झूलेलाल अचो अचो ते रेडी रेडी रिड़की रे रोहिणीचे पुल्लते रेवड़ी रेड़े रेड़े रिड़की वही रेवड़ीचे पुलते रेवड़ी रीडी रीडी रोहिणीचे पुलते रेवड़ी रीडी 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 वही रेवड़ीचे पुलते रेवड़ी रीडी 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 की वही रेवड़ीचे पुलते रेवड़ी रीडी 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 वही रेडी भाई अल्लाह कादे हली भाई बापू गलत चली बढ़िया कोशिश कई थी भाई तांगे चवण दवा ताड़ी बना सब रेणुआजे पुलते रेवड़ी रिड़की रिड़की वही रेणुआजे पुलते रेवड़ी रड़ी रिड़की वही रेणुआजे पुलते रेवड़ी रिड़की वही रेणुआजे पुलते रेवड़ी रिड़की वही गलत 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 मां एक बार वरी थी चवा रोहड़ी जी पुलते रेवड़ी रिड़की 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 ओ दीदी रिड़ी रिड़की भाई मम्मी डबियो रोहड़ी जी पुलते आयो लाल झूलेलाल सभई चंदा झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल सभई चंदा झूलेलाल आयो लाल झूलेलाल सभई चंदा झूलेलाल लाल झूलेलाल झूलेलाल फास्ट करो ओ अंकल अरे फोन कर दो आयो लाल झूलेलाल जेको चंदा झूलेलाल थींदा बेड़ा पार जेको चंदा झूलेलाल आयो लाल सभई जो सब 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 अरे भावेश बोलेगा जल्दी जल्दी अच पैरो छोकरो आयो 1 मिनिट ताड़ी उड़ा वसे न्याणे ले केंजो तो न्याणो थींदो त भाई केंजो तो न्याणो थींदो पर अरे हिन चीटिंग कई होते भाई प्रैक्टिस करे बताई तारे ने के सब ॿियो ॾींदास ठीक है बुध भावेश पुत्र बुधे रे अच्छा ठीक है हाने रोहड़ी जी पुल थी वही ठीक है रोहड़ी जी पुल क्रॉस थी रेडी वही हुआ हाने इसका है बता ऑन स्पॉट जेत्रो दले वदिमा उतरले बियो चांस है हाने मां नेक्स्ट बियो ठीक है ना कोने तंग चांस अन्ना सुनो बाबा छेने का पो सोलो दवा अरे ठीक है बियो आरा बुदो सर चप्पा चट्टे चटनी चट्टे चप्पा चट्टे अरे काजे जावना भाभी चटनी एक बार में वरी रिपीट थी क्या चप्पा चट्टे चटनी चट्टे चप्पा चट्टे जल्दी कर चप्पा चट्टे चटनी चट्टे चप्पा चट्टे चप्पा चट्टे चटनी चट्टे चप्पा चट्टे
ठीक आहे बेटा जैसा तू चो जय झूलेलाल चप्पा चटे चटणी चटे चटणी चटे चटणी चटे चप्पा चटे चटणी चटे चटणी चटे चप्पा चटे तारियूं ॿियो केरु ईंदो सेम न दे सेम टंग ट्विस्टर ते ॿियो केरु ईंदो प्लीज़ अचो ही हिकु प्रस्तुति आहे हिते असांजी नन्ही मैडम ऐं सती आंटी ईंदा स्टेज ते ऐं हिकु ज़ाल मुड़ुस जी नोक झोक तव्हांखे ॾेखारींदव त सभु ॼणा प्लीज़ ताड़ियूं वॼाए करे हुनजो स्वागत कंदा किती तारीख धनी मैडम जल्दी करो ऐं धनी मैडम जल्दी कयो काय लघु चङु ठीकु आहे हिननि खे हिननि जो गानो अञा थोरो रुसी वेठी त स्टेज ते अचण लाइ मनेसि नथी जेसि ताईं मनाएसि पंहिंजी ज़ाल खे तेसि ताईं असां थोरा ॿार था ॾिसी वठूं इन्हनि जी पोइ था ॾिसूं थोरी देरि खां पोइ नित्या नमन मेनन जो गाड़ियों ने नंढड़े ॿार उनी मम्मीअ लाइ दिव्या खत्री आयो खैर सा जंजी सिंध समूरी सूहा तारियूं जेको खटी आयो खैर सा ओ जमालो जंजी सिंध समूरी सूहा ओ जमालो ओ जंजो रोज़ो लाल लतीफ जो ओ जमालो ओ हिया सिंधड़ी सुड़े लाल जी ओ जमालो ओ जमालो जानी जमालो आलो जंजी सिंध समूरी सूहा ओ जमालो केर ॿुधाईंदो केर आयो आहे त असांखे छा चवणो आहे अञा ज़ोर के राम जी की निकली सवारी कंहिंखे ईंदो आहे राम जी की निकली सवारी मैं हूँ लव मैं हूँ खुश and love kush. Next, Riyan and Simran. माइक रंग हिंट ॾियां थी मीठे रस से भरियो रे राधा रानी लागे ऐं हुनजी जोड़ी केरु आहे लागे मन खारो खारो जमुना जी जो पानी लागे केरु गाए गॾु केरु आहे राधा कृष्ण जिते राधा उते हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की एक बार ताली हो रहा है जैसे स्टेज पे कृष्णा एंड राधा आए मैं हूँ कृष्णा कृष्ण भगवान भी जय श्री राम था चैन बच्चे मन के सच्चे इन्हनि मन में जेको ईंदो वीचारो चवंदा आजा बेटा आजा ओ मम्मी पापा हो गया नन्ही मैडम। सिपा। जब नन्ही से मैडम। व्हाट्सएप आया हमसे ध्यान हटाया इंस्टा के दीवाने हो हम बच्चों से अनजाने हो बंद करो ये अत्याचार हमको दे दो अपना प्यार थैंक यू ॾाढो बढ़िया मैसेज ॾिनई तव्हांखे सम्झो हिननि छा चई सोशल मीडिया जे बारे में चई कि असां केतिरो डिस्ट्रैक्ट थी विया आहियूं अॼु जे हिन में हिकु बार तारियूं वॼायो हिन ॿार लाइ आजा बेटा जय झूलेलाल आई एम
बि ॾाढी सुंदर सुंदर बढ़िया बढ़िया मेकअप आर्टिस्ट अथव। बि खोड़ मेकअप आर्टिस्ट बढ़िया बढ़िया अथव। सभिनी खे मेकअप कराइजो मस्त मस्त उन्हनि खां। हिकु बार ताड़ी ॿुधायो तनिष्का लाइ। मोटी मूर नहीं देसाई लाठो दुख्यो की दे हाय रे मैजा मेहंदेरा लाठो दुख्यो की दे हाय रे मैजा मेहंदेरा तड़का ताप न सहंदो साए खबर चार न लहंदो साए तड़का अरे ताड़ियों तो बनाओ। साए खबर चार न लहंदो साए वनी पे साए मुंजी नेदरी ओ वनी अरे गाना गाना जी कहानी का बुलायो। जी नेदरी सुबह सवेरा जान मिल गई रात न मिल गई रोटी जरा रात न मिल गई रोटी हाड़त मिठड़ा और खड़ी मन आएगी तू कोटी आएगी तू कोटी नक्की कपड़ा धोईंदी साई नक्की दाल रखींदी साई वनी डोडा ठप जाए मुंहिंजा मेहंदेरा ओ वनी डोडा ठप जाए मुंहिंजा मेहंदेरा ओ तू अबाणे जी होटल में खाई दुस मारोटी रानी खाई दुस मारोटी छाजा कपड़ा साधु बण जी बदंदुस मालंगोटी प्यारी बदंदुस मालंगोटी इहा टिगर इहा टाइम त मूर न ॿुधंदो साए वञी पेका तूं वसाए मुंहिंजी नेदरी ओ वञी पेका तूं वसाए मुंहिंजी नेदरी दफ्तर मारे जाई दे सुना ऑफिसर जाई दे और हो दिस के सभी दिल जासूर सली दे दिल जासूर सली दे हिते आओ न होंदी साई भले अकेलो थी जाए मथो भितन साड़ जाए मुंहिंजा मेहंदेरा ओ मथो भितन साड़ जाए मुंहिंजा मेहंदेरा बाए बालू वांगुर घर में कढंदुस आऊं टिकाणो प्यारी कढंदुस आऊं टिकाणो रोज़ उते पोए मायूं मिलंदियूं छो थींदुस मां वेगाणो राणी छो थींदुस मां वेगाणो सोचे समझे घर छॾ जाए बाओ बणजी वींदो साए वेही पोथियूं पढ़ंदो साए मुंहिंजी नेदरी ओ वेही पोथियूं पढ़ंदो साए मुंहिंजी नेदरी इह सजोई घर में वेही नंढड़ा ॿार निपाइज सुइरा नंढड़ा ॿार निपाइज ढोले ढोले
शुक्रगुज़ार आहियूं वादा वारनि जा, झूलेलाल सेवा समिति वारनि जा, रवि भाईअ जा, जिन कल्ह असांखे हिते घुरायो ऐं असांजी पिक्चर रिलीज़ कराए ॾेखारियऊं। ऐं मां उमेद कंदुमि इहा तव्हांखे पिक्चर वणी हूंदी। वणी आहे न वणी आहे सभिनी खे? पिक्चर वणी आहे सभिनी खे? त हिकु दफ़ो तारी अचनि। हिन भाटिया साहिब खे ॾिठो सभिनी? ये मेला हमेशा लॻंदा रहनि, हमेशा सिंधियत क़ाइमु रहे ऐं सिंधी हमेशा ख़ुशहाल हुजनि। बसि इहा उमेद कंदुमि झूलेलाल जे दर ते हमेशा असां तव्हां सां गॾिजंदा रहूं ऐं आशीर्वाद तव्हांजी हमेशा हुजे असां। जय झूलेलाल। हिकु दफ़ो वरी चओ जय झूलेलाल। वर्धा वारनि जी, वर्धा वारनि जी, हली भैया, वर्धा वारनि जी, हली भैया, सभिनी सिंधियुनि जी हली भैया। हली भैया। हाणे सभिनी जी हली पवंदी पिक्चर ॾिसण खां पोइ। मूंखे चऊं त थोरो ॻाल्हाए, पर मूंसां प्रॉब्लम छा आहे, मां कुझु बि चवंदो आहियां त हुन जो मतिलबु ॿियो निकिरी वेंदो आहे। इन करे हाणे मां कुझु बि न चवंदुमि, चुप रहंदुमि, हिकु अखर न चवंदुमि। जय तव्हांजा शुक्राना जो तव्हां 3-4 शोज़ हाउसफुल ॾिना असांखे ऐं फिल्म जो मज़ो माणियो आहे ऐं असांजो उत्साह वधियो आहे। असां ॿियो पार्ट कढण वारा आहियूं। उमेद आहे हमेशह उनखे बि तव्हां अहिड़ो सहकार ॾींदा ऐं शानदार सफलता ॾींदा। जय झूलेलाल। हलो, इन शानदार फिल्म जो प्रोड्यूसर आहिनि श्री गुलशन लाला, जेके तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि। जाम महिनत कई अथऊं, न खां वठी चोटी ताईं कोशिशि कई अथऊं त इहा फिल्म हिकदमि शानदार ठहे ऐं हिकु मिसाल क़ाइमु थिए। ऐं उहा ॻाल्हि 100% सची साबित थी आहे तव्हांजे उत्साह खे ॾिसी करे। इन करे श्री लोला खे वाधायूं वाधायूं वाधायूं। ताड़ियूं, हिकु बार ताड़ियूं वॼायो। हिन में असांजी पिक्चर जेका PRO आहे आंचल शर्मा, उहा बि आई आहे। 2 मिंट अचां त 2 मिंट उहा बि अचो मथे। अचो अचो। मैम रिया जी मम्मी लाइ, रिया जी मम्मी थी अचो। चलो ठीक है, थैंक यू। हिकु मिनट भैया, हिकु मिनट। मां प्रोड्यूसर साहब खे बि घुराइणु चाहींदमि। मां रिक्वेस्ट कंदमि मुंह में मोटी कोन ईंदी मैं। ॿिन्हिनि असांजे भाटिया साहब ऐं ॿिए असांजा किराना छाप वारा असांजा पिक्चर जा चवनि था भई घणा पैसा वठंदा अॻिले पिक्चर में ॿिन्हिनि खे खणूं था पिया, नंढी मैडम ऐं सतीअ खे। त मां चवां न, हे ॾाढा पैसा वठंदव, तव्हांजे बस जी ॻाल्हि कान्हे। डब्बे में डब्बा, डब्बे में पेंसिल, खराब हिया कैंसिल, अय्याशी ते ना कोई बैन, दुनिया मुझी बिगेस्ट फैन। जिंदगी थी वैया से असांजी झूलण साईं मेहता जी अच्छी में सता हली भैया। थैंक यू सो मच। ॾाढो मज़ो अची वियो असांखे सर। हथ में खीर
कटोरड़ा माता गाड़ी वाले छोकरियूं ममाई गाड़ी वाले गाड़ी कंजूस था कयो गाड़ी वॼाइण में बाबा खीर कटोरड़ा माता टेकार तोखे पाणी पीअण ओ दे अरे ॾाढा सारा बाल गोपाल ठही आहिनि असां मां आया कृष्णा जय झूलेलाल आयो नाम झूलेलाल झूलेलाल नेक्स्ट सृष्टि आडवाणी दाल पकवान हर घर में ठहींदो आहे दाल पकवान नंढनि वॾनि खे वणंदो आहे दाल पकवान शादीअ में पार्टीअ में अना महिमाननि में असां ज़रूरु रखंदा आहियूं दाल पकवान या ॿिया सिंधी खाधा जीअं असांजे न विसारिया आहिनि तीअं ई असां पंहिंजी सिंधी ॿोली न विसारियूं सिंधी ॻाल्हायूं ऐं पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियूं जय झूलेलाल नेक्स्ट भाविक इसरानी जय श्री राम जय 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 श्री राम आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल नेक्स्ट प्रिशा सोडेजा ओके सर लास्ट कंटेस्टेंट अची रहियो आहे कियारा पंजवानी भाई हीअ नंढड़ी गुड़िया ॾाढो रोए पई पुठियां कि मूंखे बि फैंसी ड्रेस में खणो आहे इन जी मम्मीअ न खयो हुई फैंसी ड्रेस में त हीअ गुड़िया ॾाढो रोए पई अॻिते खां प्लीज़ ध्यानु कजो तव्हांजा ॿार हिते अची पोइ उत्सुक थींदा आहिनि ॾाढनि ॻाल्हियुनि ते त मां अगरि हिन दफ़े 50 एंट्रियूं आयूं आहिनि मां उमेद थी कयां अॻिले दफ़े 100 एंट्रियूं ईंदियूं सभई पंहिंजे ॿारनि खे हिते घुराईंदा मैं हूँ पापा की परी आई एम कियारा पंजवानी जय 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 अरे आवाज़ ही नथी अचे एनर्जी बाक़ी आया ना ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि आयो नाल सभई चओ जय झूलेलाल जय झूलेलाल आयो मच्छीअ ते चढ़ी कंदो आशू पूरी आयो मच्छीअ ते चढ़ी कंदो आशू पूरी थींदो न्याणियुनि जो भलो भाग व्यापारी थींदा शाहूकार थींदो न्याणियुनि जो भलो भाग व्यापारी थींदा शाहूकार आयो लाल सभई ज़ोरदार ताड़ियूं वॾाए चवंदा जय झूलेलाल जय झूलेलाल मां मानवी अडवानी ऐं मां वर्षा शादीजा तव्हां सभिनीनि जो अॼु जे हिन रंगारंग कार्यक्रम में दिलि सां स्वागत था कयूं मानवी भेण तव्हांखे ख़बर आहे अॼु असां हिते शो गॾिजी रहिया आहियूं हा भेण शो न असांजे मिलण जो हिकु हिकु तो उद्देश्य आहे सिंधी आहियूं सिंधी ॻाल्हायूं सिंधी आहियूं सिंधी ॻाल्हायूं सिंधियत जी जोत जॻायूं सिंधियत जी जोत जॻायूं छो त सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी असांजी ॿोली तंहिंखे मां कीअं विसारियां जिंद जान पंहिंजी वारियां जंहिंमें ॾिनी मोखे पींघे में मालोली सिंधी असांजी ॿोली मिठड़ी असांजी ॿोली
जी शुरुआत था कयूं। हाँ जी बिल्कुल वर्षा भेण सभिनि खां पहिरें असां सॾु था कयूं असांजे जास्मिन ग्रुप खे। असां जूं नंढड़ियूं नंढड़ियूं नियाणियूं तव्हांजे साम्हूं डांस जो परफॉर्मेंस खणी रहियूं आहिनि। तंहिंजे लाइ सभिनि जो ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो द जास्मिन ग्रुप। हलो टिपदा लाल साई जो आयो मेलो झूलण जी जोत जगिया लालण जी जोत जगिया झूलण जी जोत जगिया लालण जी जोत जगिया मैं गुरौता लाल साई का दुखियो ॾींहं पार लगायो झूलण जी जोत जगिया लालण जी जोत जगिया झूलण जी जोत जगिया लालण जी जोत जगिया। गिट्टियों क्यों चमकन चौंकना चमकन मेले में तुझे रास्ता था चमकन इया तो लगे यार यारी अच्छी भाई मेले में तुझे जो क्यों तू चमकन हर को मानू खुशियां में चमके चमके तो नंडो वडो बात तुझे मंदिर जी चमका दसा अज चमके तो सजो संसार सजी दुनिया जो झूलन तो चमके तुझी कृपा सां तुझो मंदिर तो चमके सॼी दुनिया में मुंहिंजो झूलन तो चमके ओ तुझी कृपा सां तुझो मंदिर तो चमके। लाल छोड़ियो परी दो कृष्ण हरि दो आशीष भक्त